ठट्टो खां रिपोर्ट कर रहा है ब्यूरो चीफ नज़ीर अहमद कुरैशी। सिंध जे ज़मीननि ते थींदड़ वालार समुंड ॿेटनि दरियाहनि ऐं वसीलनि ते कब्ज़े ऐं मुनशियात जे विकिरे ख़िलाफ़ ठट्टे में जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻुवाणी में जिस्कम जे सवें कारकुननि अॻुवाणनि सां गॾु हिकु एहतिजाजी रैली कढी मार्च करे ठट्टे शहर जे मेन रक्षा स्टॉप ते पहुची क़ौमी शाहराह ते धरणो हणी क़ौमी वसीलनि जे फुरलुट ज़मीनुनि ते वालार ऐं मुनशियात जे खुलियाम विकिरो ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो त सिंध खे केक सम्झी काटे सिंध जे क़ीमती ज़मीनुनि ते वलार कई पई वञे। सामूंडी ऐं कोहिस्तानी ज़मीनूं लैंड माफ़िया हथां वलारजी रहियूं आहिनि। हुन चयो त सामूंडी ॿेटनि दरियाहनि असांजे सिंध जे वसीलनि जबलनि ऐं मादनियात ते कब्ज़ो करे धारियनि खे आबाद कराए पियो वञे। हुन चयो त हथ वठी सॼी सिंध में मुनशियात खे आम करे नौजवाननि जे नस्ल खे तबाह कयो पियो वञे, जेको हिकु क़ौमी अलमियो आहे। जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी सिंध जे बुनियादी हक़नि जे हासिला ज़मीनुनि ते वलार मुनशियात जे कारोबार पाणीअ ते धाड़े तोड़े तकरारी मनसूबनि खे फौरी तौर बंदि करण जी घुर कंदे ऐलान कयो आहे त जिस्कम पारां सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ मरहलेवार तहरीक जारी रखी वेंदी। एहतिजाजी धरणे खे जिस्कम जे मरकज़ी अॻुवान डॉक्टर नियाज़ कालानी, दीदार शाम, डॉक्टर ग़ुलाम सरवर, ख़ुश्क मोमिन समो, जिसाफ जो मरकज़ी सदर अशरफ कलोड़ो, ठट्टे जो ज़िलई सदर बाबू ख़ुश्क, सिराज सरवर ख़ुश्क ऐं निज़ामुद्दीन जोखियो ऐं ॿियनि ख़िताब कयो।